बाबा मूंसा की पूरी उम्मीद आई त तू उनके इन मुसीबत मां छॾाईंदे, पर तो त मूंसा जे लाइ कुछ कयो ई न आहे। अमा जे ॻाल्हि छेड़े में हुजे हा न, ही तुंहिंजो पी बहावल छेड़े जे विच में घिड़ी 4-5 जा हॾ गुॾ भञी ऐं मूसा खे छॾाए अचे। हिते ॻाल्हि ही ॿी आहे, कानून जी ॻाल्हि आहे ऐं पुलिस में मुंहिंजी ॼाण सुञाणप नाहे जो मां मूसा खे छॾाए वठां। बाबा पुलिस में पैसा त ख़र्च करे सघींदो न। अमा तू बि सफ़ा बेअकुल। मूसा खे ज़ाहिर कनि, चालान कनि, जेल मोकिल, उन खां पोइ को सुठो वकील करे लख ख़र्चायो, 2 लख ख़र्चाया, 5 लख आया, मूसा खे आज़ाद कराईंदुसि। पर अञा ते उनखे ज़ाहिर ई कोन था कनि त मां छा कयां? बाबा आखिर नवाब खान मूसा सां एतिरे चप छो पइजी वियो आहे? अमा जेसे ताईं मूसा नवाब खान जी ज़ाल नैना खे वापस नथो करे न, तेसे ताईं मूसा खे कोन छॾींदा। बाबा त छा नैना जी वापसी खां पोइ मूसा खे वो मारे कोन छॾींदा? अमा का बि ख़बर नाहे। ऐं इन नवाब खान कमीने जे मथां को बि भरोसो नथो करे सघिजे। इन करे त मूसा नैना खे वापस नथो करे। अमा मूसा खे खौफ आहे त नैना खे वापस कया, किथे नैना खे मारियो न वञे। जे न मूसा खे इतबार ॾिनो वेंदो त पोइ मूसो इन नैना खे वापस करे सघे थो। कोई अहिड़ो माण्हू न आहे जेको विच में अची इन मसइले खे हल कराए छॾे? सिजावलो जंहिंसां ठाह नथी सघियो। हाणे त सिर्फ़ सब्र खां सवा असांखे ॿियो कम ई नाहे। बाबा मालिक सणाई कंदो, अल्लाह कंदो त मूसा खेरन सां वापस अची वेंदो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।